नाज़रीन, ब्लैक ते भाण विकिरो करण ऐं ॿिया बुनियादी मसला हल न थियण ख़िलाफ़ आबादगारनि सखर में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद चन्ना। सखर में भाण जी खोट ऐं बुनियादी मसला हल न थियण ऐं मुतालबनि जी मनता जे लाइ आबादगारनि पारां सखर प्रेस क्लब आॾो धरणो हणी एहतिजाज कयो वियो। आबादगारनि जो चवणु आहे त हिकु तरफ़ बरसाति ऐं ॿोॾि सबबि असांजूं ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि त ॿिए तरफ़ भाण बि ब्लैक ते विकिरो थी रहियो आहे, जंहिं सबबि आबादगार सख़्तु परेशान खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। अॼु जो असांजो एहतिजाज जो आहे जेको हारियुनि जे हक़ूक़ जे हवाले सां, छो जो हारियुनि सां ॾाढियूं नाजाइज़ियूं थियनि थियूं। हिकु त बारिश ऐं फ्लड जे वजह सां हारी परेशान आहे, उन्हनि जो जेको बि हुयो सभु कुझु तबाह थी वियो। पहिरियां सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां ऐलान थियो हुयो त तव्हांखे जेको आहे बिज भाण ॾिनो वेंदो, मगर अॼु ताईं न उन्हनि खे बिज मिलियो, न उनजो मुआवज़ो मिलियो। असांजा फसल ॿुॾी विया, आबादगारनि जो अॻ में नुक़सानु थियो, उन जी सर्वे थी आहे, लेकिन उन जो हिन वक़्तु इज़ारो न कयो। आबादगार असांजो सिंध जो ॿुॾी वियो आहे ऐं ईअं सम्झो माशियात असांजी बिल्कुलु तबाह थी चुकी आहे। सिंध गवर्नमेंट जा हिकिड़ा ख़ाली ठला ऐलान आहिनि। शिकारपुर जा बि आबादगार मौजूदु आहिनि, सखर जा, घोटकी जा, पंहिंजो ख़ैरपुर जा, सभिनी जो मुतालबो इहो आहे त आबादगारनि खे पंहिंजा हक़ूक़ ॾियो। उनजा जाइज़ मुतालबा आहिनि, उहे मञो। उनखे ॿिज जी सूरत में पैसा ॾियणु चाहियो त ॾियो, ब्लैक मार्केट ख़तमु कयो। ॿी सूरत में इहे सॼे दोस्त कराची प्रेस क्लब ते धरणो हणंदा, बुख हड़ताल कंदा, जेसि ताईं मुतालबा न मञिया विया असां उते वेही रहंदासीं। जेको फसल थियो आहे उन्हनि खे भाण त मिलणु खपे, उहो भाण बि नथो मिले ऐं पाण ब्लैक मार्केट कयूं। स्पेशल माण्हुनि खे चिठी ॾिनी ऐं उन्हनि खे ॾियनि था। आम माण्हू वीचारो दर बदर आहे। हिकिड़ी रिलीफ असांखे ॾिनो अथऊं, जेको चवनि था त असां तव्हांखे 5000 फी एकड़ ते कणिक जे ॿिज जे सूरत में ॾींदासीं। हाणे उहो असां ॿिज जी मुंद वही कंहिं पोखाई करे सघिया आहिनि, कंहिं ढोर विकिया आहिनि, कंहिं व्याज ते खणी उहो पोखायूं कयूं आहिनि। हाणे वरी उन खां पोइ उहे बि मिलनि अलाए न मिलनि। आबादगारनि सिंध सरकार खां मुतालबो कयो आहे त उन्हनि जा जाइज़ मुतालबा मंज़ूर करे भाण जी फराहमी खे यकीनी बणायो वञे। कैमरामैन अब्दुल रज़ाक चौहान सां गॾु शाहिद चन्नो, आवाज़ TV न्यूज़ सखर।